वला मिसल लहू वला मिसाल लहू वला मुकाज़िम लहू वला मुदानी लहू वला मुकाज़िम लहू वला मुनाज़िर लहू वला जलद बलद वलद जसद रुसव जुज़व उज़म नुज़व लहू वला जज़ब वस्फ़ाई बकाब बैत खस्म लहू वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासल खल्क़ व अकमल खल्क़ व अशरफ खल्क़ व अजमल खल्क़ व अहसन खल्क़ मिनल हुस्न वल इदारति वल हिदायति वल हिकायति वल इनाया अलाना व अजलाना व अतक़ाना व अजहदना व अज़हदना व अकबरना व अख़तरना अहमद अनवर अजदर औसक़ अनवर अजमल अकमल लहू सुम्मा नशहदु अन्न हबीब रब्बिना व समदना महबूब जदलना व नज़लना ईमानना मुबय्यिन फुरक़ानना हादी सबीलना रौनक जुदरानना हुवा उद्वतुन नुज़मतुन क़ुदवतुन रुतबतुन उसवतुन हसना व बिदलाइलिल क़ादिरतिल ग़ाला सिदरतिल मुंतहा फ़ी लैलतिल मिअराज कशफ़त दुजा सुम्मा दना फ़तदल्ला फ़कान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा अौहा। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ाम आख़र वमिन आयातिही अन ख़लक़कुम मिन तुराबिन सुम्मा इज़ा अंतुम बशरुन तंतशिरून। वमिन आयातिही अन खलक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजन लितस्कुनू इलैहा वजअल बैनकुम मवद्दतन व रहमह इन्न फ़ी ज़ालिका लआयातिन लिक़ौमिन यतफ़क्करून। वमिन आयातिही ख़ल्क़ुस समावाति वल अर्ज़ि वख्तिलाफ़ु अलसिनतिकुम व अलवानिकुम इन्न फ़ी ज़ालिका लआयातिन लिल आलिमीन। वमिन आयातिही मनामुकुम बिल्लैलि वन्नहार वब्तिग़ाउकुम मिन फ़ज़लिहि इन्न फ़ी ज़ालिका लआयातिन लिक़ौमिन यस्मऊन। वमिन आयातिही युरीकुमुल बर्क़ ख़ौफ़न व तमअन व युनज़्ज़िलु मिनस समाइ फयुह्यी बिहिल अर्ज़ बअद मौतिहा इन्न फ़ी ज़ालिका लआयातिन लिक़ौमिन याक़िलून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई आशिक़ रसूल सहाबा अहल बैत दा ग़ुलाम ॾाढा दुरूद पाक पढ़ो त ये मजलिस बरकत वारी थे।
दोस्त काफ़ी बीठा जमात की जगह नथी मिले वेहण जी त अॻियां दोस्त अॻिते सुरी जो क़ुरान जे वेझा ईंदो दुआ थो कयां अल्लाह क़बर क़यामत में क़ुरान तव्हांखे वेझो करे ॾींदो शफ़ाअत लाइ थोरो ईअं विख खणी अचो त जीअं बीठल दोस्त बि बाअदब वेहनि बाअदब बानसीब हूंदो आहे बेअदब बेनसीब हूंदो आहे सभु आराम सां वेही करे क़ुरान पाक ॿुधनि ऐं जेके वेझा अचो था हाणे दुरूद पाक पढ़ो त मजलिस बरकत वारी थी अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। गमज़दों के लिए रहमत मुस्तफ़ा वो समंदर है जिसका किनारा नहीं। आशिक़ रसूल ॾाढा सुभान अल्लाह दोस्त जेकी लाइट ॿारंदा ये लाइट बंद कर रिकॉर्डिंग कर लाइट अखियुनि जे लाइ नुक़सान आहे। गमज़दों के लिए रहमत मुस्तफ़ा वो समंदर है जिसका किनारा नहीं। हशर के दिन भी वो सबके काम आएंगे हशर के दिन भी वो सबके काम आएंगे। कौन है जिसको उनका सहारा नहीं। शाहिद उस पे हुआ है कलाम खुदा शाहिद उस पे हुआ है कलाम खुदा मुस्तफ़ा की रज़ा है खुदा की रज़ा। अपने महबूब से रब ने फरमा दिया अपने महबूब से रब ने फरमा दिया जो तुम्हारा नहीं वो हमारा नहीं जो तुम्हारा नहीं वो हमारा नहीं। हशर के दिन भी वो सबके काम आएंगे। कौन है जिसको उनका सहारा नहीं। हो के वारफ्ता जो भी मदीने गया देखो सुभान अल्लाह करे दुआ तो क्या अल्लाह हिन साल मदीनो ॾेखारे। असां गुनाहगार भी 2015 में मां मदीने वियुसि उते मदीने जा आशिक़ रोई धों पिया घुरनि अल्लाह असां हुज़ूर जे रोज़े ते वञूं था ॿियो कोई मक़सद कोन्हे रुॻो महबूब जी मुलाक़ात लाइ वञूं था। मुंहिंजे साईं फरमायो मन ज़ार क़ब्री वजबत लहू शफ़ाअती यौमल क़ियामह। जे मोमिन ईमान वारे मां रसूलुल्लाह जे रोज़े जो दीदार कयो उन जी शफ़ाअत मां मोहम्मद पाक जे मथां वाजिब आहे। मुआहिद जी शफ़ाअत अल्लाह जो रसूल कंदो। वारफ्ता जी माना है वलवलो शौक जज्बो अल्लाह वारो तॾहिं थो चवे हो के वारफ्ता जो भी मदीने गया हो के वारफ्ता जो भी मदीने गया सब्ज़ गुंबज़ को बस देखता रह गया सब्ज़ गुंबज़ को बस देखता रह गया। सारी दुनिया में ऐसा हसी दिलरुबा सारी दुनिया में ऐसा हसी दिलरुबा दूसरा और कोई नजारा नहीं दूसरा और कोई नजारा नहीं। हशर के दिन भी वो सबके काम आएंगे। कौन है जिसको उनका सहारा नहीं। क्या घड़ी होगी महशर में सब अंबिया बटे अशार महबूब जी शान में उत्तम आवाज शुरू किया। क्या घड़ी होगी महशर में सब अंबिया उम्मतों को न देंगे कोई आसरा उम्मतों को न देंगे कोई आसरा। होगी सबकी जुबां पर यही एक सदा मुस्तफा के सिवा कोई चारा नहीं मुस्तफा के सिवा कोई चारा नहीं।
नहीं, हशर के दिन भी वो सबके काम आएंगे। कौन गे जिसको उनका सहारा नहीं, जुल्म पे जुल्म सह कर ये बोले बिलाल। इस्लाम में तकलीफों आयूं हजरत बिलाल सिंह वॾियूं, ततल वारीअ ते सुम्हारे मथो पत्थर रखिया वेंदा, पुठीअ ते गरम पत्थर, लोह खे बाहि में तपाए बाहि जा डब ॾिना वेंदा हजरत बिलाल सिंह खे। पोइ बि बिलाल जी ज़ुबान में आवाज़ ईंदो हो, अहद अहद अहद, अल्लाह हिक आहे, अल्लाह हिक आहे। इश्क हो हजरत बिलाल के मदीने वाले साईं सां तौहीद सां लीद के आशिक़ चयो न, वो आस्ताना छुटा तुझसे एक दम के लिए, वो आस्ताना छुटा तुझसे एक दम के लिए, किसी के इश्क में तूने मजे सितम के लिए। जफा जो इश्क में होती है वो जफाई नहीं, जफा जो इश्क में होती है वो जफाई नहीं, सितम न हो तो मोहब्बत का कुछ मजा ही नहीं। जुल्म पे जुल्म सह कर ये बोले बिलाल, जालिमो ये गलत है तुम्हारा ख्याल, जालिमो ये गलत है तुम्हारा ख्याल। दामने मुस्तफा को मैं क्यों छोड़ दूं, दामने मुस्तफा को मैं क्यों छोड़ दूं, इतना कमजोर ईमान हमारा नहीं, इतना कमजोर ईमान हमारा नहीं। आखिरी शेर बोलो, देखो कुर्बान में जा बजा मोमिनो, ज़ियारत के कुरान जी, देखो कुर्बान में जा बजा मोमिनो, रब ने कैसे उनको मुखातब किया, रब ने कैसे उनको मुखातब किया, कभी यासी कहा कभी ताहा कहा, कभी यासी कहा कभी ताहा कहा। नाम लेकर खुदा ने पुकारा नहीं, नाम लेकर खुदा ने पुकारा नहीं, हशर के दिन भी वो सबके काम आएंगे। कौन गे जिसको उनका सहारा नहीं, गमज़दों के लिए रहमते मुस्तफ़ा वो समंदर है जिसका किनारा नहीं। एक दफा पीर महबूब हुसैन दी सना शरीफ में अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन। अल्हम्दुलिल्लाह, अज 22 नवंबर सन 2020 आचर जे दिहाड़े सूमर जी रात गोठ मोहम्मद हाशिम सोलंगी में पीर बगदादी स्टाफ जे बरसा बिरादर में मोहतरम हजरत मौलाना खालिद अहमद साहब, मोहम्मद तारिक सोलंगी साहब ऐं ॿियनि जुमलाए जमात जी सिक भरी दावत अल्लाह से लंबो चौड़ो सफ़र कराए मूंखे तव्हांजे हिन ॻोठ जी शायदि अॼु ॿियों दफ़ो रब साईं ज़ियारत भी नसीब कराई आहे ऐं जमात जे आॾो क़ुरान ॿुधाइण जी सआदत भी नसीब कराई आहे। महफ़िल भी शान वारी, मजलिस भी भलारी, स्टेज ते वेठल बुजुर्ग आलिम भी मौजूद आहिनि। अहिड़ी बरकत भरी महफ़िल में वेठा हो जो वेहण वारनि जा रब गुनाह भी शाणे छॾींदो त अर्शनि ते दर्जा भी बुलंद कंदो। 7 आयतूं कुरान मजीद जे 21 सिपारे मां सूरत रूम जे 3 रुकूअ में तिलावत कयूं। दिल थी चाहे त इन्हनि आयतुनि जो माना ऐं मतिलबु सम्झायां, छो त कुरान मजीद जी हिकिड़ी आयत जो जे माना मतिलबु सम्झो त ॼण 100 रकात नफ़ल जो सवाब मिले। इन कलाक जे अंदर जेकॾहिं तव्हां शाह साहब जी ज़ुबान में 7 आयतूं कुरान जी माना मतिलबु सम्झी वियो, गोया के तव्हां वाइज़ ॿुधी जॾहिं घर वेंदो ॼण 700 रकात नफ़ल पढ़ी पोइ वेंदो। अल्लाह से इन्हनि आयतुनि में पंहिंजी कुदरत जूं निशानियूं बयान कयूं।
को वडेरे के सुनाने, को भोतार के सुनाने, को खान के सुनाने, को चौधरी के सुनाने, को MP MLA के सुनाने, पर यार खट्टी वो मानू हो जेको रब जी ज़ात के सुनाने। दुआ करियो तो अल्लाह से तव्हां असांखे पंहिंजी मारिफत नसीब कराए। अल्लाह से पंहिंजे कलाम कुरान मजीद में जेको चयो तो वो सच ही सच आहे। चो कुरान सचो आहे। कुरान के खणी अचण वारो मलाइक नूरी मखलूक जो सरदार जिब्रील अलैहिस्सलाम भी चो सचो आहे। कुरान जे मोकिलियो रब्बुल आलमीन वो रब भी सचो आहे। कुरान जे सोने मोहम्मद पाक जे कल्ब ते आयो वो सोनो मोहम्मद भी सचो आहे। कुरान जे शहर में आयो मक्के मदीने में वो शहर भी सच्चा। अल्लाह से पंहिंजे कुदरत जो निशानियों बयान कंदे इन पहिरीं आयत में मुंहिंजे रब साईं फरमायो वमिन आयातिही अन खलक़कुम मिन तुराब। थकल हो तो मां दुआ घुरा सुभान अल्लाह जो आवाज घटा सुभान अल्लाह जे करे रब जन्नत में मुफ्त में बाग हणाईंदई। सुभान अल्लाह जे करे जन्नत में एक सर सोन जी लगंदई ॿी सर चांदी जी लगंदई। रब साईं तो फरमाए वमिन आयातिही अन खलक़कुम मिन तुराब सुम्मा इज़ा अंतुम बशरुन तंतशिरून। मां अल्लाह जी कुदरत जी निशान मो हिकड़ी ही भी निशानी आ जो मां रब्बुल आलमीन तवा सबनी के तवा जो जको डाडो आ न आदम अलैहिस्सलाम मां रब उनके भी मिट्टी मो ठायो। सबनी जो डाडो भी हिकवा सोलंगी साहिबान का पुछो त ता जो डाडो केरा चौदा फिलाणो 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 गाल बंद थींदी डाडो आदम अलैहिस्सलाम। इन कोलाची साहिबान का पुछो अमानुल्लाह कोलाची भी जो फिलाणो 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 गाल बंद थींदी डाडो आदम अलैहिस्सलाम। ये असा सैयदन को पुछो असा सैयद भी चौंदा से फिलाणो 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 गाल बंद थींदी डाडो आदम अलैहिस्सलाम। बरोच हुजे दामोट हुजे केड़ी भी ज़ात वारो हुजे सबनी जो डाडो ॻाल्हाईंदा हलो तो मुंहिंजी भी ॻाल्हि हले न तव्हां सां। असांजो वाइज़ ईअं आहे हिक ॿिए सां कचहरी करणु। तव्हां ॻाल्हाईंदो त मां तव्हांखे वधीक टाइम ॾींदुसि। ॾाढो केरु आहे अड़े जॾहिं ॾाढो हिकु दफ़ो पाण में विड़ो छो था पोइ त सभु भाइर आहियूं छो था हिक ॿिए जा मथा फाड़ियो छो था खून कयो छो था हिक ॿिए जी गिला कयो छो था कंहिंजी गुरबत ते तव्हां कढियो मुस्कुरायो कंहिंजी तकलीफ़ ते छो था ख़ुशि थियो। अरे जेके मोमिनन इहे त पाण में अञा भाइर मां नथो चवां क़ुरान थो चए इन्नमल मोमिनून इख़वतुन फ़अस्लिहू बैन अख़वैकुम। कुरान तो चे कलमे वारो जो को रिश्तो आ तो ही दवारो रिश्तो हथ मथे करे सभई कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। फकीर नारो ताणी बुधा नारे तकबीर। भातु घणो खादो थे नहीं है ना अते हले ही नथो न यो कलमे वारो रिश्तो ताके मुबारक हो जे जो सैयद यादो ता हाथ मथे करे कलमो पढ़ियो ए कुरान सैयद हबीबुल्लाह शाह जे मथे ते आमा भी दावा सा चवा दो जे मुवहिद तो ही दवारा हो अज तुजी मुजी अल्लाह से जन्नत में पक्की दाखला करे छड़ी। या मुजी फतवा ना है या संजे नाने मिठे मोहम्मद रसूलुल्लाह जी फतवा है। मुझे साईं फरमायो जेको मुवहिदा तो ही दवारो आ कलमे वारो इने जी जन्नत में दाखला थी वई। वाणे जी ओड जी भील जी बागड़ी जी मुशरिक जी मुनाफिक जी काफर जी जन्नत में दाखला कोने। यहूदी जी नसारे जी ईसाई जी मजूसी जी ता जी दाखला थे अल्लाह रुगो गुनाह जा कम न कयो सिधा थी हलो त अख बूटो त मां रब ता जला जन्नत जा दर खोले छडींदो। मुझे गुनाह कंदो तो वरी भी मलाइका मारे कुटे पादर हणी टंगो टाली करे वरी भी जन्नत में उछले वेंदो। स्कूल में जो बार न वेंदो आ
तो ॿार खे पकड़बो आहे न, हाँ भाई टंगो टाली करे भी स्कूल पहुंचायो। सही है। मास्टर वटि फी तो 500 रुपया महीने में न भागा, हाज़िरी में तुझो नालो आहे, पातरणी भी छोरे के स्कूल पहुंचाईंदासीं। ये मुझे रब तो फरमाए कलमे वारा तुझी दाखिला थियल आहे, छो तो पादर खाई अमल सुठा कर, अखि बूट जन्नत तुंहिंजी आहे। रब साईं तो फरमाए ओ मुंहिंजा बाला तांजो ॾाढो हिकु आहे, ताम हिकिड़े ॾाढे मुमा अल्लाह साईं केॾी त ख़ल्क़ विछाई आहे। ख़लक़कुम मिन तुराबिन सुम्मा इज़ा अंतुम बशरुन तंतशिरून। हे तव्हांजो आसे ज़िलो घोटकी, इन घोटकी ज़िले में ॾिसो त केॾी आदमशुमारी आहे, केॾा इंसान तारा, सभिनी जो ख़ालिक़ केरु आहे? अल्लाह। वरी तव्हांजो ही ज़िलो घोटकी बंदा सूबे सिंध में तकरीबन 28 ज़िला जेके इंसान रहंदा, सभिनी जो ख़ालिक़ मालिक मां अल्लाह आहे, सभिनी खे मां ठाहियो। वरी मुंहिंजो रब तो फरमाए ॾिसो मुंहिंजी कुदरत जी निशानी, हिकिड़े आदम मां अल्लाह केॾी त ख़ल्क़ विछाई। सूबो सिंध बंदा पाकिस्तान मुल्क में, मुल्क पाकिस्तान जी तकरीबन 23 करोड़ आबादी आहे। सुभान अल्लाह। वरी पाकिस्तान बंदा पूरी दुनिया में, वरी दुनिया में तकरीबन 187 मुल्क गालिबन आहिनि। वरी हर मुल्क में वञो, वरी अमेरिका वञो 7 खंड टपी, वरी भूरा अंग्रेज ये रब ख़ल्क़ियान। चीन जो मुल्क घुमी चो, कद जा नंढा डेंडा बिंदरा चीनी के ख़ल्क़ियान। अञा भी मुशरिक खे अल्लाह समझ में नथो अचे। रब साईं तो फरमाए वरी वञो मक्के मदीने सऊदी अरब जो मुल्क ॾिसी जो, हसीन जमील सोना अरब के ख़ल्क़ियान। अल्लाह अकबर। वरी सूडान जो मुल्क घुमिया, रंग जा मुश्की कारा इंसान के ख़ल्क़ियान। पेशावर जा पठान ॾिसिया, पप्पू सफ़ादारा ये के ख़ल्क़ियान, ये रंग के ॾिनान। तो मां अल्लाह जे खजाने में मना कमी कोने, अरे जेड़ा इंसान ख़ल्क़ियान। वरी हिक हिक के ॿ अखियूं के ॾिनियूं। अलम नजअल लहू ऐनैन। कुरान में मज़ो आहे। असांजे देवबंदियुनि जे वाइज़ जो जज ई कुरान आहे। अल्लाह रहमत करे साईं अब्दुल कादिर रिंद जी क़ब्र ते चवंदो देवबंदियुनि जे वाइज़ जो जज कुरान आहे। कुरान पढ़ंदा हो तो हिते रंगिजी वेंदा। हाँ समझो मुसलमानों, अल्लाह अकबर। रात भी हिकिड़ी अहिड़ी जाइ ते वाइज़ करे आम, रुगो मुशरिक हुया, 3 घर रुगो मुवहिदन जा, उते भी कुरान जो जलसो थियो, ख़ल्क़ निकती। कुरान ॿुधण सां मोमिन जो ईमान ताज़ो थी वेंदो। दोस्तनि हाणे फोन करे ॿुधायो चइसे मुबारक हुजई, काफ़ी असांजी जमात में अची विया। ये असांजे दर्शन जी कामयाबी आहे, कुरान जी कामयाबी आहे। अल्लाह अकबर। रब साईं छा थो फरमाए, हिकिड़े आदम मां केॾी ख़ल्क़ विछाई, हर कंहिंखे ॿ अखियूं बि मां ॾिनियूं। वलिसान शफ़तैन, टब बि मां ठाहिया मां, ज़ुबान बि मां ॾिनी मां। छा ते थो वॾाई करे इंसान? अरे पंहिंजे वजूद ॾे त नज़र कर, तोखे शामो ठाहियो आहे। चए थो वलक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन। हिकिड़ी किन्नी मिट्टीअ मां ठाहियो धमाए। वरी चए वलक़द ख़लक़नल इंसान मिन सलसालिन मिन हमीम मसनून। अल्लाह अकबर। रब साईं तो फरमाए मां तव्हांखे केॾो त सुहिणो करे ठाहियो। हा साईं। वरी छा थो फरमाए, चए थो मुंहिंजी कारीगरी त ॾिसो, ख़ल्क़न मिन बाद ख़ल्क़न फ़ी ज़ुलमातिन सलास। आए को मां जो लाल जेको 3 ऊंधाइनि में हेड़ो लालन जहिड़ो मोती इंसान त ठाहे ॾेखारे। घणनि ऊंधाइनि में? 3 ऊंधाइनि में। कुरान समझो तो मज़ो अचेव, ईमान ताज़ो थे। रब कहिड़ी ऊंधाई? छो तो मां जे पेट वारी ऊंधाई, वरी मां जे पेट में वरी रिम जी ऊंधाई, वरी रिम में अंदर वरी सने पर्दे जी ऊंधाई।
टिन उधार में माला तो इंसान के ठायो वा रब कीअं ठाही चे तो मिन बैनि सुलब व तराइब हिकिड़ो कतरो माउ जी पुठीअ माउ जी छातीअ मां निकितो ॿियो कतरो पीउ जी पुठीअ खां हलियो कतरा कतरनि सां मिलाया फला सद्दक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता औला लक फऔला सुम्मा औला लक फऔला अयहसबुल इंसान अन युत्रक सुदा कि मारे कर निंद न कर अलम यकुन नुतफतन मिन मनिय्यि युमना सुम्मा काना अलक़तन फखलक़ फसव्वा फजअल मिनहु ज़ौजैन الذكر والأنثى أليس ذلك بقادر على أن يحيي الموتى जेके कुरान वणे मैयत मथे करे तो सुभान अल्लाह नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा नारे तकबीर अरे यार लाउड भी एड़ो खोले दिनो आज सदी रात वाइज कया अल्लाह बरकत दे हिन के घणई दा के यार या सब मौलवी सा ठहरला तू भी हिन सा बुकिंग करे केड़ो भयल है दीदार कर यो गिराक मां ईंदी जो अल्लाह अकबर चंदो न दीदो कोई कुरान जा अशको दीन दा परवानो शातो फरमाए रब जी कारीगरी जे नजर कर कतरा कतरन सा मिलाया रत जा दिग ठाया रत जे दिगन दे गोश्त जो लोथड़ो ठायो मैं वरी गोश्त जे लोथड़े ते हडड़ा ठाया मैं वरी हडड़न जे मथो खल चाड़ी मैं वरी गोश्त शातो फरमाए कुरान तवज्जो कर सुम्मा खलक़ना नुतफता अलक़तन फखलक़ना अलक़त मुज़ग़तन फखलक़ना المضغة عظاما فكسونا العظام لحما ثم أنشأناه خلقا آخر فتبارك الله أحسن الخالقين आए को मां जो लाल हेड़ो लालन जड़ो मोती त ठाए ॾेखारे या मां रब जी कारीगरी पर हया अचे बुढ़ी मर इंसान मां त अखियूं ॾिनियूं मां पाक पर तो मुंहिंजे ॾिनल अखियुनि खे पलीत करे छॾियो कीअं पलीत कयई गलीज़ क़िस्म जा इंटरनेट ते फाशी गाना ॿुधई 5-5 कलाक मोबाइल खणी करे गलीज़ क़िस्म जा बेहयाई जो नंगियूं तस्वीरूं ॾिसंदो रहे हाय इंसान अखियूं ॾिनियूं मां त क़ुरान जो दीदार करे आ त को अखियुनि जो नूर बि वधी वञे आ तू तो जरे को वडी मोबाइल अची वई तू तो कुरान जो दीदार ही छॾे ॾिनो तू तो तिलावत ही हिन मोथो करे हिननि जो मक़सद इहो आहे त रिकॉर्डिंग थे वाइज़ ॿुधाइजे ख़ल्क़ खे क़ुरान ॿुधाइजे ही पैगाम हले थो न पूरी दुनिया तांजो सोलंगनि जो ही जलसो ॾिसे थी इंटरनेट ज़रिए मक़सद हिन जो इहो आहे त जेके वाइज़ ते न आया आहिनि उहे बि वेही करे शाह साहिब जो क़ुरान ॿुधनि इहो मक़सद आहे न पांजे हथ में या गुनाह करे या सवाब करे अल्लाह शल तू असा के सवाब जी तौफीक दे आमीन जो नेकिन जी तौफीक दे परे बजीवन अखियूं ॾिनियूं मां वने काबतुल्लाह जो दीदार कर त दीदार सां इबादत जो सवाब दे अखियूं ॾिनियूं मां त वनी पी मां जी खिदमत भी कर अपने अम्मा जे चेहरे जो दीदार कर त रोज तो के घर वेठे हज उम्रे जो सवाब दे छड़े सुभान अल्लाह दादा सुभान अल्लाह अखियूं ॾिनियूं मां अल्लाह जा बाबा अखियूं ॾिनियूं मां वञी ज़मज़म जे पाणीअ जो दीदार कर कन ॾिना मां त रब जो क़ुरान ॿुधाए हराम आवाज़ न ॿुधाए हथ बि पाक ॾिनो मां पर तूं त चौंकनि ते वेही करे पंहिंजे हथ खे जुआ में इस्तेमालु कयो अरे हदीस ॿुधो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेको जुआ तो खेॾे त हुनजा ॿई हथ सूअर जी हथ में विढ़ंदा जुआ त एॾी आम थी वई आहे असांजे ज़िले शिकारपुर में दोस्तनि मूंखे ॿुधायो ताल के लखी गुलाम शाह में जे माण्हू रोड ते वेठा आहिनि ऐं पोइ चवनि था त हाणे 10 मिंटनि जे अंदरि हेतिरियूं गाॾियूं ईंदियूं रख 20,000 रख 40,000 पोइ जेकॾहिं को थो चए बसि हेतिरनि मिंटनि में हेतिरियूं कार ईंदी या हेतिरियूं वेगना ईंदियूं पोइ वेठा आहिनि साईं पोइ जेकॾहिं जेको हाराए थो त उहो ॿई बुझाए खणी वरी गाॾी वारनि खे ॾे थो छो आहे तूं न चया त मां 20,000 खपां
हां ना कार में कड़ी को अल्लाह और बैठो है को बुजुर्ग बैठो है के बुझा दे हारा ये पाड़ में बुझा मेर के दे यार होटल ते जगह बैठा नु जो क्रिकेट हले दी ते हिन बाल ते शको लगंदो रखो 10,000 एडी जुआ आम थी वई यार तो खुदा जो कसम हलाल कमाणी हले हराम जी कमाई अची वई पोइ बरकत काॾों अचे अॼु मां हिकिड़ी जाइ ते जलसे ते ज़मींदार रोए पियो चइसि हिकु जरेब मां 40 50 मण फुटी लहंदी उते कुल 8 मण थी वई रोए पियो मां हिकिड़ी जाइ ते ॾींहं जो जलसो करे आ चइसि ख़ुदा जो अज़ाब न आहे त ॿियो छा आहे अल्लाह नाराज़ थी वियो आहे छा थो करे मुस्लमान हराम जी कमाई खां परे थी हराम जो हिकिड़ो गिरोह खाईंदे 40 ॾींहंनि जी इबादत सही वेंदई न हज कबूल न नमाज कबूल न दुआ कबूल दुआऊं छो न थियूं कबूल थियनि हराम असांजे अंदरि अची वियो व्याज जो कारोबार आम थी वियो व्याज त एॾो वॾो गुनाह आहे क़ुरान थो चए वमा आतैतुम मिन रिबन लियरबु फी अमवालिन नास फला यरबु इंदल्लाह मुआशरे ते ॻाल्हायां थो तवजो कयो ग़रीब जी ईअं मदद कयो बाक़ी व्याज न वठो जे व्याज वरितो ॼण अल्लाह अल्लाह जे रसूल सां जंग जो ऐलान करे छॾे मज़लूम वीचारो ग़रीब मजबूर थी करे बच्चनि जी भूख नथो सही सघे आख़िर व्याज वठे थो सरमाएदारनि वॾेरनि खे चवां थो व्याज न ॾियो व्याज न ईअं मदद कयो ग़रीबनि जी ईअं उधारा पैसा ॾियो छो त रब थो चए मन ज़ल्लज़ी युक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना फयुज़ाइफ़हु लहू अज़आफ़न कसीरा जेको के ग़रीब जी मदद कंदो कर्ज़ ॾींदो उधारा पैसा ॾींदो त वञी ग़रीब कमाए मेहनत कर बाक़ी कमाए करे पैसा वापस दी जाए रुपयो भी मथे न वठे फरमाया खुदा उन अमीर को आसूदे को कर्ज देण वारे को अल्लाह एडो राज़ी थींदो जो रब उन के उन जे माल के वरी बीणो करे दींदो कर्ज दे त अल्लाह तुझी एडी मदद कंदो पर कर्ज वठण वारा भी तने भागा थी विया न रेल कर्ज ते मिले न उहा भी टीटी सवेरे खणी कर्ज वठण वारनि जो बि हाल इहो आहे ॾेई करे वरी मुंहुं न ॾेखारींदे जंहिं दुकान तो सौदो खणंदई वरी पोइ उन दुकान खे लीक वरी वियो वरी टियों ओॾे ईंदई न पोइ जेको वीचारो ॾे उधारो उनजो दुकान ई खाली वीचारो परेशान ये न कयो नबी से फरमायो खबरदार शहीद को भी अल्लाह हर गुनाह माफ करे थो सके पर कर्ज माफ न कंदुसि हाँ नबी से वॾो जनाज़ो आयो से नमाज पढ़ायो फरमा न पढ़ाईंदोमांसि हिन ते कर्ज वा पोयों को अदा करण वारो न आहे कर्ज़ीअ जी मां नबी से जनाज़े नमाज न पढ़ाईंदोमांसि परायो हक खाई वेंदे क़यामत जे ॾींहुं अल्लाह वटि इन कर्ज जे बदिले में नमाज खर्ची वेंदई नेकियूं खर्ची वेंदई ग़रीब जेको कर्ज वठे अल्लाह जो कसम जे नियत ॾी हूंदसि त मां परायो कर्ज न आहियां फुटीअ जो फसल लहे कणक जो फसल लहे बागनि जो फसल लहे मां ज़रूर कर्ज लाहींदुमि अल्लाह फरमाए जेको नियत कंदो पैसनि ॾियण जी त उन कर्ज़ीअ जी मां ख़ुदा भी मदद कंदोमांसि सुभान अल्लाह जी नज़र विधो नियत है पर जो नियत में हुजेसि न पैसा ॾियण जी नियत ही न हुजेसि त अल्लाह तुझे मां भी कर्ज लहण में मदद न कंदोमांसि जेको नियत कंदो वापस ॾियण जी मां ख़ुदा मदद कंदोमांसि उहो भी त हिकिड़ो अल्लाह जो बानो हो जेको ग़रीबनि जी मदद कंदो हो हता के पंहिंजे मथां कर्ज चाढ़े भी मुश्किलात ॿियनि जी हल कंदो हो वक़्त जो वली हो हता के 80 माण्हुनि जो कर्ज मथां अची वियसि हुन जो कर्ज लाए पंहिंजो मथो कर्ज चाणींदो हुयो जिन जा कर्ज ना थे उन्हनि त कुझु न ॾिनो अल्लाह वारो पाण कर्ज़ी थी वियो बीमारी लगी बिस्तरे ते पियो मौत वेझो अची वियो औलाद परेशान बाबा जलींदा हुया सही माण्हुनि जा कर्ज खणी पंहिंजे मथो ॿियनि जो मुश्किलातूं हल कई चई जंहिंजे नाले ते मां मुश्किलात हल कई आहे रब जे करे त जीअं रब राज़ी थिए मुंहिंजी मदद उहो ई रब कंदो माण्हू दर ते आया फिलहाल मरण ते असांखे पंहिंजा पैसा दे सचो वाक़ियो अथव बुज़ुर्ग ॿुधाईंदा आहिनि से ख़लीफ़ो अहमदीन रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा 80 माण्हू दर ते अची वेठो सभिनी खे जे वियो हो ताक में माता जो मरण खां अॻु में कर्ज़ ॾेई वेंदुसि 80 माण्हू वेठा आहिनि हे बिस्तरे ते आख़िरी टाइम मां पुट परेशान बाबा कर्ज़ कीअं न ईंदो
असांजे मथों बार विझियो जानो पोइ अल्लाह ॾे हिकिड़ो नंढो ॿार मथे ते शोला तस थाल में शोला शोला विकिणे थो यतीम जो ॿार उन खे सॾु कयो हेॾे आ घणे ॾींदे थाल शोलनि जो चइसे 500 रुपया ते जेके मुंहिंजा कर्ज़ी वेठा आहिनि 80 ॼणा सभिनी खे शोला खाराए सुभान अल्लाह कर्ज़नि खे सभिनी खे छोला कराए थाल सॼो ख़ाली थी वियो यतीम ॿार जो चवे सुन अल्लाह वारे खे चाचा मांखे पंहिंजा पैसा ॾे ते तूं बि हिननि सां गॾु वेह 80 कर्ज़ी अॻे 81 थी विया यतीम खे चए तूं बि वेह तो ॿार वीचारो कमज़ोर मासूम रोई वेठो चाचा ईअं न कर मुंहिंजे घर मुंहिंजी अम्मा मूंखे मारींदी चाचा जल्दी पैसा ॾे मुंहिंजा घर वारा बुख ते हूंदा मां भाॼी मानी वठी वञा त को मानी तयार थिए यतीम ॿार चाचो पैसा ॾे न चए वे हिननि कर्ज़नि सां तोखे बि ॾींदासीं आख़िर हुन यतीम रोई ॾिनो अल्लाह अकबर यतीम जी अखियुनि में पाणी अची वियो अल्लाह जी रहमत खे जोश अची वियो अल्लाह फरमायो जे मुंहिंजी रज़ा ख़ातिर ॿियनि जी मदद कई पंहिंजे मथों कर्ज़ चाढ़े जल्दी कर मलाइको माल खणी वञो हुनजो दर खड़काए हुनखे ॾेई अचो नूरानी फ़रिश्तो अची दर ते आयो इंसानी सूरत में दर खड़काए पुट खे चए वञ अल्लाह जी मदद अची वई अल्लाह जी मदद अची वई आहे पुट ॿार थेली भरियल दीनार अंदर जी पैसनि जी आई पुट खे चए हाणे खातो खण जंहिंजो जंहिंजो कर्ज़ आहे मोटाए ॾेसि हिक हिक कर्ज़ीअ खे पैसा मिलंदा विया फारिग थींदा विया 80 कर्ज़ी पूरा थी विया बाक़ी जो थेली खोले त कुल 500 रुपया बचा चई हिन यतीम ॿार जा जॾहिं सभिनी जो कर्ज़ लही वियो यतीम खे बि मिली वियो पोइ तो चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमे सां मौत थी वियसि नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर माशरे में ये गरीबन जी मदद कबी आहे त अल्लाह भी मदद कंदो आहे अल्लाह कुरान जा आशिक़ो दीन जा परवानो बदो हिक ॿिए सां मोहब्बत सां हलो कंहिंसां खिली ॻाल्हाइण इहो बि सदको अथव गिला न कयो अल ग़ीबत अशद मिन ज़िना गिला ज़िना खां वधीक सख़्त आहे वॾे में वॾो गुनाह आहे गिला खां परे थियो मां अचां थो पंहिंजे मौज़ूअ ते मोटी थो तव्हां तवजो खपे तव्हांजी अल्लाह अकबर कबीरा इमाम हसन साईं रज़ी अल्लाह ताला इमाम हुसैन जो वॾो भाउ रमज़ान शरीफ जो महीनो आहे इतिकाफ़ में वेठो हिकिड़े ग़रीब जी का मुश्किल हुई उहा इमाम साहब खे हल करणी हुई आख़िर मस्जिद नबवी मदीने जी मस्जिद जो रमज़ान जो इतिकाफ़ टोड़े हुन ग़रीब जी मदद जे लाइ वियो वरी मोटी आयो साहबा जो ही छा कयो रमज़ान जो इतिकाफ़ मदीने जी मस्जिद नबवी जो टोड़े छॾियो इमाम हसन साईं अशद आंगुर खणी पंहिंजे नाने मोहम्मद पाक जे रोज़े ॾे इशारो करे चई ही कोलवा मुंहिंजे नाने मिठे मोहम्मद रसूलुल्लाह जी ज़ुबान मां ॿुधो जेको के ग़रीब जी मदद कंदो आहे के यतीम जी के मिस्कीन जी मदद कंदो आहे उन जी मुश्किल हल कंदो आहे अल्लाह से उनके नामे अमाल में 10 सालन जे रमज़ान जे सुन्नत जे इतिकाफ़ जो सवाब मुफ्त में ॾेई छॾींदो आहे मां ग़रीब जी मदद कई हिकु इतिकाफ़ टोड़ियो पर तव्हां सवाब में मारे वियो मूंखे मुफ्त में 10 साल इतिकाफ़ जो सवाब मिली वियो छा था सम्झो अल्लाह अकबर अचो पंहिंजे मौज़ूअ ते रब छा थो फरमाए वमिन आयाती अन ख़लक़कुम मिन तुराब हिकिड़े आदम मां अल्लाह केॾी त ख़ल्क़ विछाई मां रब जी कुदरत जी निशानी तवजो कयो त मां ॿी आयत पढ़ां चए थो वमिन आयाती अन ख़लक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा इहा बि मां अल्लाह जी कुदरत जी निशानी आहे जो तव्हांखे शादियूं बि मां रब करीम करायो हिते जंहिंजी शादी थियल आहे उहो त हथ मथे करे जंहिंजी थियल आहे यार हिते त कुंवारा घर भला जंहिंजी शादी न आहे थियल उहे हथ मथे करे अल्लाह कंदो सभिनी खे मिली वेंदी भागल बणी मिलंदियूं आमीन चओ छोरा सियारे जी मुंदा वॾी दुआ थो करे घर वारियूं केरु थो ॾे
या भी रब जी कुदरत जी निशानी आहे क़ुरान भी अमीन कंदा अबिय जो शौक़ आहे खलक़लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा साईं गुलाम मुस्तफ़ा दुर्लो चंदो आहे जेका पाण ते निंड्रा न वॾी निंड्रा अल्लाह खलक़कुम मिन अनफुसिकुम अज़वाजा रे रब कुरान में चए थो हीअ बि मुंहिंजी कुदरत जी निशानी आहे जो तव्हांखे घर वारियूं बि जिन्स मों ॾिनियूं तव्हां असांजी जिन्स कहिड़ी आहे इंसान त घर वारी बि इंसान आहे पर जे रब चयो आहे त आयो इंसान पर शादी जिनड़ी औरत सां कयो जिनड़ीअ सां कयो आहे शादी जिनड़ी हितां हूंदो गुत हणे त नवाब शाह निकिरी नवाब शाह में गुत हणे कराची पोइ किथे माइन खे ॻोल्हींदव त शुक्र न आहे जो अलाह सही थो चए क़ुरान में मायूं बि जिन्स में ॾिनियूं अदा कंहिंजी माईअ खे जिन वठी बि केॾा परेशान थींदा हुन मौलवीअ ॾे हुन दरगाह ते खीसा खाली करायूं शल जिन निकिरे अल्लाह माफ़ करे शल रब सभिनी जी घर वारनि खे बीमारी खां बचाए आमीन जो रब माते नाराज़ न थींदो रब क़ुरान में चए थो घर वारियूं बि मां ॾिनियूं मां या अल्लाह असांखे घर वारियूं छो ॾिनई पुछूं क़ुरान में चए थो लितस्कुनू इलैहा घर वारियूं इन करे ॾिनियूं मां सॼो ॾींहुं मज़ूरी कंदा हो दुकान हलाईंदा हो कमकार कंदा हो बच्चनि जी रोज़ी कमाईंदा हो पोइ थकिया टुटा घर ईंदा हो राति जो सुहिणी निंड कयो त तव्हांजे सॼे ॾींहं जा थक ई लाहे छॾा अल्लाह घर वारियूं ॾिनियूं मां त जीअं हराम जी ज़िंदगी खां परे थी ज़िना जे वेझो न वेझाए वला तक़रबु ज़िना ज़िना एॾो वॾो गुनाह आहे मर्द मर्द सां ज़िना करे छोकिरो छोकिरे सां ज़िना करे इन जी त एॾी सज़ा आहे जो अल्लाह क़ुरान में लिखी न आहे इमाम अबू हनीफ़ा चए थो इन खे 3 माड़ 4 माड़ कोठे ते बि धिको ॾियोसि मणको भॼे त बि इन जी सज़ा पूरी न थींदी ज़ानी जॾहिं ज़िना कंदो आहे ईमान निकिरी वेंदो आहे पोइ फाइल हुजे चाहे मफ़ूल हुजे ज़िना कंदड़ हुजे या कराईंदड़ हुजे ॿई जहन्नमी आहिनि नबी से फरमायो ॿिन्ही खां ईमान निकिरी वेंदो आहे ईअं पाछे वांगुरु मथे बीहंदो आहे जे ज़िना जे दौरान ख़ुदा मौत ॾेई छॾनि त क़यामत ॾींहुं बेईमाननि सां गॾु उथंदा ज़िना एॾो वॾो गुनाह आहे छोकिरो छोकिरे सां ज़िना करे मर्द मर्द सां ज़िना करे नबी से फरमायो इहे मरी विया जे करे बिना तौबा जे पोइ माइट उन्हनि खे भली मुस्लमान जे क़ब्रिस्तान में दफ़न कनि पर अल्लाह अहिड़े पलीत खे मुस्लमान जे क़ब्रिस्तान जी मिटीअ में रखण बि पसंदि न कंदो अल्लाह मलाइकनि खे चवंदो रातो राति इहा क़ब्र खोले हिन जो लाश खणी वञी लूत अलैहिस्सलाम जी क़ौम सां दफ़नाए जो त क़यामत जे ॾींहुं जी लूत अलैहिस्सलाम जी जंहिंजे मथां पत्थरनि जो मींहुं वसियो अज़ाब आयो उन क़ौम सां उते इहो मिठे मोहम्मद जो उम्मती न आहे जे ज़िना कई आहे अल्लाह अकबर ज़िना त पंहिंजी जाते ज़िना जे वेझो बि न वञ बेग़ैरत उहो माण्हू जेको शादी करे पराई औरत ॾे नज़र करे हाणे बेग़ैरत उहा औरत जेका शादी खां पोइ पंहिंजे मुड़ुस खे छॾे ॿिए ॾे नज़र करे क़यामत जो ॾींहुं हाणे मेराज जी राति अल्लाह जो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमायो मां जहन्नम जी बाह जा नज़ारा ॾिठा हिकिड़ो जहन्नम जी बाह जो खूह ॾिठो जंहिंमें मर्द औरतूं उबता टंगिया पिया हा अल्लाह जो रसूल करीम जिब्रील को पुछे तो हे केड़ो मंजर आ मर्द औरतों उबता टंगिया पिया जहन्नम जी बाह उन्हनि खे साड़े थी उबदानी दरड़ियूं था कनि जैसे उम्मत जा उहे माण्हू थी जेके मर्द पंहिंजी औरतुनि खे छॾे ॿियनि औरतुनि सां नाजाइज़ तालुक कंदा हा हे उहे औरतूं थी जेके पंहिंजे हक़ीक़ी मुड़ुसनि खे छॾे ॿियनि सां नाजाइज़ तालुक कंदियूं हो क़यामत ताईं ख़ुदा उन्हनि खे इहा सज़ा ॾींदो अल्लाह बचाए वरी जदो शादियूं कयो निकाह कयो ताके शर्त पूरी नथी थे फनकिहू माता बलकुम मिनन निसा कुरान दो वरना बब निकाह कयो अन्या भी ताकत आ गुनाह जो शक दो दे दबो वसला सटे टे शादियूं कयो अन्या भी गुनाह जो भोआ तवरुबा चार चार निकाह कयो बाकी ज़िना जे वे जो नवे जो फ़हिन ख़िफ़्तुम अल्लाह तादिलु फ़वाहिद जे इंसाफ़ नथा करे सघो घर वारनि में पोइ हिकिड़ी खोड़ तो ॿ न कजो छो त जेको माण्हू घणियूं शादियूं करे घर वारनि में इंसाफ़ न करे क़यामत जे ॾींहुं क़ब्र मौत हूंदो त हिन जे जिस्म जे हिकिड़े पासे जो गोश्त ई न हूंदो
अल्लाह अकबर। रब भला घर वारियूं छो ॾिनई, चए थो इन्हनि जे ज़रिए तव्हांखे औलाद थींदी, न्याणियूं ॼमंदव, पुट ॼमंदव, ओ मज़ूरी करे ओ ॿ टे ॾींहं घर खां ॿाहिरि कमाए खीसनि में पैसा खणी घर मोटी ईंदे, नंढड़ो पुट नंढी न्याणी तोसां भाकुर पाईंदा, अम्मा अम्मा अबू अची वियो। जॾहिं ॿार तोसां भाकुर पाईंदो तुंहिंजे सफ़र जा थक ई लही वेंदा, तुंहिंजी मज़ूरीअ जा थक ई लही वेंदा। सुभान अल्लाह। ये आहे न जेके औलाद हूंदी उनखे ख़बर सही आहे। पर वो कमाए चो मेहनत करे चो घर जो अचो त पुट भाकुर पवे मासूम ॿार त थक ई लही वेंदी। अल्लाह सभिनी खे औलाद ॾे। घणी निशानियूं थियूं टे, अल्लाह खे सुञाणप जी चौथी निशानी ॿुधो, वमिन आयातिही ख़ल्क़ुस समावात। रब तो फरमा ये भी मुझे कुदरत की निशानी तो जो सत आसमान मां बिना थंबे जे बिहारिया। ये मथे छा लॻल आहे? छा ॻाल्हायो? शामियाना हो न, ये कन्ना हथ हे शामियाना, ये कंहिंजी टेक ते लकड़ा हे लकड़ो न हुजे त शामियाना हेठि किरी पवनि मथां। मां तव्हांखो पुछां थो सॼी दुनिया घुमो तव्हां ॾिसो, ये सत आसमान बिना थंबे थोड़ी जे कंहिं बिहारिया? को बि चए थो गाज़ी पारत ते, को बि चए थो मुर्शिद पारत ते। निभागा तोखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि? हेॾो अल्लाह आहे जे सत आसमान बिना थंबे जे, तूं हिकिड़े गाज़ीअ खे त बिहारे ॾेखार बिना रसे जे, मथो किरई मथो फाड़े छॾे। चरे थो ॿियनि खे हथ ॿधे थो, अरे हथ ॿध त अल्लाह जी ज़ात खे ॿध। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। तारीफ़ अल्लाह जी आहे जेको दुश्मननि खे बि खाराए त सजणनि खे बि खाराए। ग़रीबनि जो बि रब उहो आहे, जेके झूपड़ीअ में रहनि उन्हनि जो बि रब, जेके बंगलनि में रहनि उन्हनि जो बि रब आहे। वरी जे त वल अर्ज़े, मां रब जी पंजी निशानी आहे जो ज़मीन साॻी आहे, पाणी साॻियो आहे, पर नवां नवां फसल कंहिं ख़लक़िया। अल्लाह हे तव्हांजो इलाइक़ो, असांजो इलाइक़ो ज़िलो शिकारपुर ज़िलो कंबर शदात कोट, मुंहिंजे पाड़े जा ज़िला कंदकोट कश्मीर ज़िलो जकाबाद। अल्लाह जाने इन्हनि इलाइक़नि में मां हींअर दर्शन ते वञा थो, हेॾे वरी अल्हम्दुलिल्लाह फसल तयार आहे, थ्रेशर लॻो आहे, सारिन जो फसल तयार आहे। रब क़ुरान में चए थो अफरअयतुम मा तहरुसून अअंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन। माना तू त बिज छटे भाण विझी हर ॾेई घर सुम्ही पए, तुंहिंजी पोख मां सारिन खे कंहिं बचायो? अल्लाह। अब सलो जो फुटंदो आहे, सलो त उहो हिकु हूंदो या ॿ टे हूंदा? हिकिड़ो साईं। सब्बिह इस्म रब्बिकल आला अल्लज़ी ख़लक़ फसव्वा। अरे सलो जो ये फुटे तो ज़मीन मो चीर जी निकिरे तो इहो हिकु आहे। इहो सलो बि तोखे मां रब जी तौहीद ॿुधाए थो त मां बि हिकु आहियां, त मूंखे फुटाइण वारो रब बि हिकु आहे। माउ जे पेट में रब तूं असांजो जिस्म ठाहियो, इहो बि तौहीद ते ठाहे। अबा अल्लाह अमर जे पेट में अखियूं घणियूं ॾिनियूं, ॾाढा घणा हो, कन घणा, हथ घणा, पेर, गोॾा, टंगूं, बाहूं, गला है ना, कुल्ला, चप, दंद, दंद भी बेचारी दंद की दंद बठिया, आंगुरियूं, वीह। माउ जे पेट में मौलाना रब मथा घणा ॾिना, हिकु नकु, ज़ुबान, दिल, शो। अल्लाह से के चवना, अल्लाह से अखियूं ॿ ॾिनई, कन ॿ ॾिनई, हथ ॿ ॾिनई, पेर ॿ ॾिनई, गोॾा ॿ ॾिनई, कुल्ला ॿ ॾिनई, टंगूं ॿ, बाहूं ॿ, चप ॿ, दंद ॿटीह, आंगुरियूं वीह। मौला मथो छो हिकु ॾिनई, नकु बि हिकु, ज़ुबान बि हिकु, दिल बि हिकु, छो? चए थो कुल हुवल्लाहु अहद। मां अल्लाह भी कुआ तॾहिं त तोखे दिल भी हिकु ॾिनी, मां हिन दिल में मोहब्बत जी जाइ भी मां हिकु रब खे ॾी जाए। वरी यार के फोन करे चए तो अल्लाह जो कसम तो सब 32 दिलियों आउट 32 दिलियों मेरे ब्लैकमेल करला जारे इजी लोड मोकले तो उनके जो तो सब 32 दिलियों ने भागा दिल हिक थींदी आ
बटी का तो कूड़ दिल भी एक दी दिल में जाए ॾियण वारो भी हिकु रब थी उन्हें के जाए दे जे माशूक जे करे पाण के गोली तोड़े तो इतो शादी करा न तो गोली तोड़ा खुदकशी तो क्या गुडू बेराज में टपो दिया तो मर वनी जनाजो भी न पढ़दई मौलवी खुदकशी न कर अरे जे माशूक जे हुस्न ते मरे तो रब तो जे हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा जे माशूक ते तो मरे तो उनके हुस्न मां अल्लाह दिनो आपो मुते छो न तो मरे मां रब तो के हुस्न उनके दिनो आरे और रब जे नाले ते कुर्बान थी वो रब के दो न सोनो जे तुझे माशूक के हुस्न दिनो आ मानू न अल्लाह सा प्यार करे न वो केडो न सोनो होंदो वो रब केडो न सोनो होंदो जे वज़ा वारो चारो मिठे मोहम्मद जो खलके अल्लाह रब सा प्यार कर खल्कु समावात वल अर्द वरी मुझो रब तो फरमाए जमीन सागी पानी सागियो एता जे इलाके में माने जलसन ते अचा तो सियारे जी मुंद में जलसाए रे घणा थींदा पनवा के सांगी मीरपुर बाथेलो ओबारो कमू शहीद राती रेती डहर की हाजे तवा जो इलाको इते वरी शुगर मिल जे बारो हजारे कमंद जो टालियो थियो जनता जे इलाके में मिठो कमंद जो फसल के बचायो दादा अल्लाह एरे मावी दवा जलसन ते पनवा एरे मथे वी दवा काजी अहमद सकरन नवाब शाह दौलतपुर शाहपुर जानिया मोरो भिरिया नुशरो फरोज एरे जमीन में मिठा केलन जा बाग त्यारन ये केला के बचाया अल्लाह वो भी जो गाजी भारत दी हया नथो जे मुशरिक के केडी त अल्लाह तौहीद बयान कया हेरे वनो ता जल संदे में विनो टंडो यार टंडो गुलाम ली मातली बदीन हेरे अल्लाह जाने कुरान आडो पेवा सैयद जे में वजू सा वेठो हेरे वाइदन ते वना तो सुभान अल्लाह के फुटिया जा फसल तैयार मुख्तलिफ फसल ये के पचाया अरे हेरे वो जल संदे काडे झटपट डेरा अलया 17 नवंबर हाने गुजरिया मुझो जलसो डाडर कोटा सन्नी तहसील सन्नी जिला कच्ची सिब्बी को मथे एरे वडो जलसो जबलन जे विच में कुरान जो वाइजो मां हैरान थी वम उते टाकुरी छेला असा मौलवी के भी रात जो सजी तैयार करे आया सुभान अल्लाह माला तू हो जे हेडी जगह राती वाले बोली है शेले जी हेडी जगह से खुदा जो कसम कुरान जे सदके अल्लाह खाराए दिल ना सब मौलवी इंशाअल्लाह हाल बस बात पानी पानी थे नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा नारे तकबीर अल्लाह साईं वडो वडी खल्क आई वडी जमात आई मां जो हिते जबलन में न छेला किया ता पलन अल्लाह जाने अखिन सा रब दिखारियो जबलन ते पानी वसयो वा बरसात जो उते जबलन मोरब न छेलन बकरिन जे लाए गाह फटायो वा तरी त माके फिटाई जो बेत याद आयो जबलन मथा झूपड़ा झूला की झुलन मिठाई के मनी दो हाथ मथे कर सुभान अल्लाह असा बेपीरा नहीं पीरन वाला हूँ जबलन मथा झूपड़ा झूला की झुलन जंदो आसरो अलाग में से पत्थर मंझ पलन से सदाई खुश रहन जन आसन ला थी अल्लाहुम्मा तवज्जो को मुझो कलाक पूरो थियो पर मोहब्बत में बटे मिनटा सा हला दो मौलाना तारिक साहब जे हुकुम शाह साहब टाइम दे बुदो कुरान दा आशिको मदीने वाले साईं मुझे महबूब करीम दा दीवानो परवानो मस्तानो तो ही दवारो हेरे जलसन दे व्या से सिंधड़ी थाना बुला खान को 70 किलोमीटर अंदर असा जी गाड़ी भी न पई हले जिला वरी बी गाड़ी ते खणी 4x4 हल हला जलसो खुटे ही नाला काथे अन्या अंदर मां जो हेरे केर वाइज बुधण इंदो जबलन में अल्लाह जाने एडी खल्क आई जेतरा तुजी जमात आई यार जलसे में एतरा सत पिंडा लब्या गडाय सुभान अल्लाह सिंधड़ी अंदर ओ थाना बुला खान जाते पाकिस्तान जी न बिजली न थंबो न वापडा उते भी कुरान जो वाइज सैयद जो बयान तो दुआ थी एक मोटरसाइकिल ते 4 मानो कुरान बुधी घर गया
मां त पहिरों दफ़ो भो पियो थिए अलाए कहिड़ो ख़ौफ़नाक इलाइक़ो पर क़ुरान जे करे ख़ल्क़ गॾु थी जंहिं जलसो करायो 70 ते देगियूं लाथे सुभान अल्लाह अच्छी ॾाढी चाचा काॾो माल आंदो थी हेॾो वॾो जलसो आलिम घुराया थी सॼी राति क़ुरान पढ़ायो थी मांखे चई शाह साहब मां ग़रीब मिस्कीन हुअमि पर हाणे अल्लाह महिरबानी कई आहे हिते बिजली भी कोन्हे वाटा जो थंबो भी कोन्हे रब महिरबानी कई जबलनि जे विच में हिते पाणी निकितो आहे साईं ज़मीन आबाद थी आहे 70 प्लेटां सोलर जूं हणाई मां ॾिसी आयुमि अखियुनि सां बोर थियल आहे सैयद दुआ घुर मां हुते दुआ बि घुरी आयमि चइसि मिठो पाणी निकितो आहे रब ज़मीन आबाद करे ॾिनी आहे हिकिड़े सिज जे करे शमसी तवानाई मिली आहे वशम्स तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़ुल अलीम हिते बरपट में प्लेटां सोलर जूं हणी पाणी निकितो ज़मीन आबाद थी पोइ हुन रब जे नाले ते छो न ख़ैरात कयां अल्लाह से शमसी तवानाई भी ॾिनी मांखे वरी हिकिड़ो ॿियो चएसि मां ख्वाब लॻो आहे मांखे सिज तव्हां ॾिनी आहे मांखो माण्हू बिजली शिकंदा मांखे तकलीफ़ थी थिए न भागा इहो ख्वाब बि पूरो आहे सॼी काइनात खे सिज रोशन कयो न थकियो बाक़ी रुगो सोलर जी प्लेटुनि में थकंदो सिज जो ख़ालिक़ अल्लाह आहे सिज खे हलाइण वारो रब आहे वला यऊदु हिफ़्ज़ुहुमा उहो ई नथो थके सिज कान थकंदो ॿुधो मुंहिंजी आख़िरी ॻाल्हियूं अॻिते छा थो चए वख़्तिलाफ़ु अलसिनतिकुम रब थो चए हीअ बि मुंहिंजी कुदरत जी निशानी आहे जो तव्हांखे ज़ुबान बि मां ॾिनी त ॿोलियूं बि मां सेखारियूं ॿोलियूं कंहिं सेखारियूं को सिंधीअ में थो अलाह खे सॾु करे को बिरोकीअ में थो अलाह खे सॾु करे को अंग्रेज़ीअ में को पश्तो में को फारसीअ में हेॾे तुंहिंजो झुक पियो आहे मुर्शिदनि जी दरगाहुनि ते भेंट भिटाई कर मुल्क मिठाई हर साल ईंदो आहे अञा कुझु न थियो आहे छो तो ॿियनि जे दर ते सैदा करे मुर्शिद निंड पिया छो तो उन्हनि जी निंड फिटाए हाणे हुन रब खे छो नथो सॾे जंहिं तूं असांजे करे पंहिंजी ज़ात ते निंड हराम करे छॾी आहे अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम कोरोना आने करे सब दरगाहों बंद कई सेवण वारी दरगाह बंद लाल कलंदर जी सचल सरमस्त जी दरगाह बंद शाह अब्दुल लतीफ भिटाई जी दरगाह बंद साईं चीजल शाह जी दरगाह बंद पूरे पाकिस्तान जी दरगाह उनके ताला हणाए मुशरिकन के समझाए हाने तक जो गैरत धारो हिकड़ी दरगाह तो मां रब जी जेका 24 कलाक खुलल आहे जेके न कुल्फ लगे न तालो लगे तो सद के कजे अल्लाह के औलाद भी वो ही ॾींदो नौकरी भी वो ही ॾींदो टोकरी भी वो ही ॾींदो छोकरी भी वो ही ॾींदो त दुआ त घुरो न पोइ पाणी दरवाजा खुली वेंदा वख़्तिलाफ़ु अलसिनतिकुम ॿुधो बाक़ी अल्लाह साईं जी सुञाणप जो 4 निशानियूं चए थो अलवानिकुम हीअ बि मां रब जी निशानी आहे जो तव्हांखे रंग बि मां ॾिना हे रंग के ठाहिया कंहिंखे अल्लाह पुट ॾे थो रंग जो सुहिणो कंहिंखे सफ़ा पप्पू ॻाढ़ो कंहिंखे भला ईअं थींदो आहे छा कंहिंखे पुट मिले रंग जो मुश्की कारो वरी घोटकीअ मां सखर मोने जी पालिश कराए थी ईअं थींदो छा न बाबा बूट जी पालिश थींदी आहे छोरे जी पालिश न थींदी आहे जेको अल्लाह ॾिनो इहे रंग के ॾिना इहा बि कुदरत जी निशानी आहे पोइ हमरा कई शादी पोइ शादीअ जी पहिरीं राति त वरी घरवारी ब्यूटी पार्लर तो ईंदी आहे न सिंगार जी नेकब शिकब वारी रात हुई तो बुधाईंदा आहिनि बुजुर्ग शादी तो थी वई रात भी गुजरी घोट कुंवार जी सुबह थियो घोट भी गुस्ल करे नमाज ते वियो घरवारी भी मुंह धोतो गुस्ल के नमाज पढ़े मुड़स जो मोटी आयो तो कमरे में पंहिंजी माईअ खे न पियो सुञाणे हथ रखी करे चएसि अधी हिते मुंहिंजी घरवारी वेठी हुआ काॾे वई ज़ालिम कहर करे छॾई माई त तुंहिंजी घरवारी आहे चए अल्लाह कल्ह त बि हुई हाणे त बि आहे चए उहा पहिरीं त भला नेकब शिकब वारी रात हुई न अॼु जेको अल्लाह माटल को हुस्न ॾिनो हुओ इहो ई आहे जेको वेठी आहे मता तू भी चले थी मोबाइल में फोटो ॾिसी न्यापा करे दे तूं शादी कंदुमि मोबाइल भी रंग थी ॾे असुल रूप ॿियो आहे छो त इहे रंग कंहिं ॾिना ये अल्लाह रंग ॾिना कंहिंखे कारो कंहिंखे मुश्की कंहिंखे साओ कंहिंखे सावरो ये रब ॾिना न ये अल्लाह जी सुञाणप आहे तूं भली घोटकीअ जा 40 साबुण गुस्ल खाने में खपा फेल लवली क्रीम पॉन्ड्स जा दॿा खपाए वरी मुंह धो सुबुह जो ओड़ो ई हूंदो ये रंग अल्लाह ॾिना न ये मौलाना
अलग वक्ते बाकी टे निशानियों वमिन आयातिही मनामुकुम बिल्लैल वन्नहार चो सुभान अल्लाह। रब तो जिम्मा अल्लाह जी सुञाणप जी मुशरिक हीअ बि निशानी थी जो मां अल्लाह तोखे रोज़ निंड कराईंदो आहियां। अब निंड केर तो कराए अल्लाह। रब साईं तो फरमा निंड में तांजा नक जा सोराख खुलल, कन जा सोराख खुलल, निंड में केलो वात भी खुली वेंदो आ, निंड में कई सोराख खुलल है जेकर को मंडो मच्छर न चई को जीत जणो वात में न वञे। रब तो जे हिक हिक पाने जी खट ते सॼी रात मां अल्लाह शश मलाइक पहरेदार करे विहारींदो आ। बेनमाजी आ, ज़ानी आ, व्याजी आ, शराबी आ, वडेरो आ, भोतार आ, गरीब आ, वाणियो आ, ओड आ, भील आ, बागड़ी आ, पर मानो त मां रब जो अरे मां करीम जो करम त ॾिस तोखे रात जो परे में निंड कराए। हेरे घर जो ईंदो आहे चवंदो आहे बिजली न वञे, मोबाइल जी बैटरी चार्ज कयो, सुभाणे वापारियुनि सां ॻाल्हाइणो आहे, कारोबार करणो आहे। रब तो चए माना इहो सोचो थी 7.5 कलाक जागी करे तोखे निंड कराए सॼी रात तुंहिंजी अखियुनि जी बैटरी के चार्ज कई, तुंहिंजी कननि जी बैटरी के चार्ज कई, तुंहिंजे हथनि पेरनि टंगुनि जी बैटरी त मां चार्ज कई, मज़ूरीअ जा थकल आहे। वरी सुबुह जो ताज़ो तवानो करे मां उथारींदो त मां पोइ बि ॿुढी मर सुबुह सां उथी चवंदो मुर्शिद पारत थी गाज़ी पारत थी अॼु भलो ॾींहुं गुज़ारजांइ, हिन गाज़ीअ खे सॾु न कर। अड़े निंड मां उथी हीअं चओ अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अहयाना बाद मा अमातना व इलैहिन नुशूर। सब तारीफ़ होना अल्लाह जी जो मूंखे निंड कराए वरी ॿीहर जीअरो कयो। पढ़ंदो सुबुह जी नमाज़ अल्लाह जे निंड जो हक़ अदा कयो। सुबुह जो कंबल गरम सवड़ छॾे करे भली थधो पाणीअ में वुज़ू करे मुसले ते अच, 10 मिंट लॻंदई। सुबुह जो फर्ज़ पढ़, सुन्नत अदा कर, अल्लाह तो चए सॼी रात जा शुक्रान जा नफ़ल अदा थी वेंदा। उथी ईंदे नमाज़ पढ़ंदे मां रब जो हक़ अदा करे छॾींदो। पढ़ंदो नमाज़ इंशाअल्लाह अल्लाह के सुञाणो, अल्लाह जी कुदरत जो निशानियूं अथव। वरी वन नहार वक़्त वग़ाकुम, वरी ॾींहुं कढंदो आहे, रोज़ी तलाश कयो। वरी आख़िरी निशानी हीअ बि अथव वमिन आयातिही युरीकुमुल बर्क़, कॾहिं कॾहिं आसमान में विज हलाईंदो आहे, ॿुधी थो विज गजगोड़ थींदो आहे, खिवण गाज या एॾी सख़्त आहे। मां बलोचिस्तान वियुमि गंदावा खां परते शोरान जे इलाइक़े में, चयो साईं हिते जो इहा विज किरी त 11 घर सड़ी विया, माल सड़ी वियो, बाहि लॻी साईं, माण्हुनि जा लाश सड़ी विया। इहा ख़तरनाक आहे। रब तो चए कॾहिं कॾहिं खिवण हलाईंदो आहे त युरीकुमुल बर्क़, खौफ़ आहे, खौफ़ कर मां अल्लाह को, वतमा उम्मीद कर मां में डुज मता मां ख़ुदा नाराज़ थी वञे। बेनमाज़ी नमाज़ पढ़, ओ पीउ मां जा नाफ़रमान, पीउ मां जी ख़िदमत कर, मता तौबा बि नसीब न थी मरी वञे। ओ ज़ानी ज़िना को तौबा कर, शराबी शराब को तौबा कर, व्याजी व्याज को तौबा कर, जुआगर जुआ को तौबा कर, अमल भला कर, हयातीअ ते एतबार न थी, मौत मथों सवार थी मथां बेईमान थी मरी वञे। रब तो चेक करे तबाही अची वई त घर बि न बचंदई, न माल बचंदई। मां करीम रब खे कहार बि तमाए मूंखे कावड़ा आहे न, छो त मिठे मोहम्मद जो उम्मती आहे, उन जे सदके लिखो ई नथो कयां। दुरूद शरीफ पढ़ो। हाजी इमदादुल्लाह जो शागिर्द आहे, मुंहिंजो हमसफ़र साथी आहे। हिकिड़ो मौलूद तव्हांखे ॿुधाए, ॿिया बि नात ख़ान वेठा आहिनि।